अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अॼु सजावल खान ऐं तकरार ड्रामे में जेको आहे शेर अली, इन्हनि जी हिकु बहितरीनु तकरार ड्रामे जी अॻिते जेका कहाणी हलण वारी आहे इहा अॼु तव्हांजे साम्हूं रखंदुसि ऐं काफ़ी सारा अहिड़ा पॉइंट आहिनि उहे बि तव्हांखे नोट कराईंदुसि त तव्हां पाण ई सम्झी वेंदो आख़िर तकरार ड्रामे में शेर अली जेका एंट्री आई आहे इन जी ज़रूरत न हुई। छाजे करे इहो शेर अली खे आंदो वियो आहे? आख़िर शेर अली जो मक़सदु केसि ताईं हलंदो तकरार ड्रामे में, ऐं शेर अली जे अचण सां तकरार ड्रामे खे कहिड़ो फ़ाइदो पियो आहे, इहो अॼु डिस्कस कंदासीं इन नंढड़े वीडियो में। बिल्कुलु दोस्तों, इनखे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, शेर अली जी तकरार ड्रामे में ज़रूरत कोन हुई। छाजे करे उन जॻह न हुई तकरार ड्रामे में। शेर अली जेको आयो आहे उन जो को दुश्मन मतिलबु ठहे न पियो। अहिड़े हिसाब सां शेर अली खे सिजावल ऐं नवाब खान जे साम्हूं मतिलबु बिहाए छॾियऊं। ऐं सिजावल खान ऐं नवाब खान त पहिरियों हिक ॿिए जा दुश्मन बराबरि जा हुया ऐं इन्हनि में काई कमी न हुई। ऐं मूसा वारा बि हुया गॾु विच में, भावल वारा बि। शेर अली खे छो आंदो? दोस्तों, शेर अली खे इन जे लाइ आंदो वियो आहे, शेर अलीअ जे अचण सां ड्रामे जा व्यूज़ वधी विया आहिनि। माण्हू शेर अली खे यानी असद कुरैशी खे घणो पसंदि कंदा आहिनि। इन वजह खां जीअं हुन एंट्री दबंग एंट्री हई आहे तकरार ड्रामे में, उन जे अचण सां जेको आहे तकरार ड्रामे जा व्यूज़ वधी विया आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी जेतिरो तकरार ड्रामो मतिलबु उरूज में अची वियो आहे। हक़ीक़त पुछो दोस्तों, जेको आहे तकरार ड्रामे में शेर अली जी जॻह हुई बि कोन, हाणे बि कोन आहे, ज़रूरत कोन आहे। छाजे करे सिजावल ऐं जेको आहे शेर अली विढ़ंदा त नवाब खान वरी कंहिंसां विढ़ंदो? छा मूसा वारनि सां विढ़ंदो? हाणे ईअं ई थींदो दोस्तों। बिल्कुलु उहो उन खे एॾे फेरींदा। शेर अली कॾहिं मूसा खे धमकियूं ॾींदो, सॉरी नवाब खान खे धमकियूं ॾींदो, कॾहिं सिजावल खे धमकियूं ॾींदो, लेकिन उन जी जॻह बिल्कुलु ड्रामे में थिए कान थी ऐं ठहे बि कोन थो। शेर अली इन ड्रामे में वधीक हिकिड़ो ई डायलॉग फेरे फेरे ॾियनि था पिया, उन्हनि जी मर्ज़ी। लेकिन इहा तव्हांजी पॉइंट नोट करायोसीं, वधीक कमेंट में तव्हां पंहिंजी राय ॾींदा।